अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या नूर अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाइयों, अल्लाह जा अणगणिया एहसान ऐं थोरा जे रब करीम असांखे मदीने वारे साईं जे उम्मत में शामिल फरमायो आहे। इहा अल्लाह जी असांखे सभ खां वॾी नेमत आहे। नेमतूं रब जूं त बेशुमार आहिनि, ॻणियूं त ॻणण खां घणियूं, ॻायूं त ॻाइण खां घणियूं, लिखूं त लिखण खां घणियूं। एतिरियूं नेमतूं रब असां ते कयूं आहिनि। गर्मी अचे सोढ़ो कयो आहे तव्हांखे जी, सुभान अल्लाह बि कोन थी निकिरे। अरे कसम खणी आया आहियो त सुभान अल्लाह न चवंदव। जंहिंखे अल्लाह ज़ुबान ॾिनी आहे उस्ताद तूं सम्झाई न। अल्लाह मदीनो ॾेखारींदो आहे। ख़ुदा कंदो सदाईं सुखिया हूंदो। अल्लाह जो इहो इनाम सभिनी इनामनि खां वॾो आहे। इहा नेमत सभिनी नेमतुनि खां वॾी आहे जो असांखे रब मदीने वारे मीर जी उम्मत में शामिल फरमायो। कन खे कलमो मिलियो हो ला इलाहा इल्लल्लाह आदम सफ़ीउल्लाह। कन खे कलमो मिलियो हो ला इलाहा इल्लल्लाह नूह नजीउल्लाह। कन खे कलमो मिलियो हो ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह। कन खे कलमो मिलियो हो ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह। पर तूं असां खुश नसीब आहियूं जो असांखे कलमो मिलियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इहो कलमो अहिड़ो कलमो आहे जेको निभागन खे सभागो करे छॾींदो आहे, निदोरन खे सदोरो बनाए छॾींदो आहे, बदबख्तन खे बख्त वारो बनाए छॾींदो आहे। इहो कलमो जहन्नमिन खे जन्नती बनाए छॾींदो आहे। मदीने वारे साईं फरमायो त मरण जे वक़्त में हिकिड़ो भेरो जंहिं इहो कलमो पढ़ियो न ला इलाहा
इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ो भेरो मरण जे वक्त में यो कलमो पढ़ी बिना हिसाब जे जन्नत अल्लाह कंदो बलू मारे वारा रब कंदो छल असां ते बि मौत ईंदो त ज़बान ते इहो मिठो कलमो जारी हूंदो मदीने वाले साईं जो कलमो जंहिं पढ़ियो अल्लाह उनखे जन्नत जो हक़दार बणाए छॾियो हदीस पाक में आ त जॾहिं हजरत मूसा अलैहिस्सलाम के अल्लाह ताला जन्नत खां धरतीअ ते मोकिलियो 300 साल रुनो रोतो रहियो माफ़ी न पई मिलेसि पोइ हिकिड़े ॾींहुं चई मौला मोहम्मद मुस्तफ़ा जे सदके मौला मदीने वाले मीर जो मोहम्मद करीम जो वास्तो थी मूंखे माफ़ कर रब फरमायो से ए आदम इहो नालो किथों वध कई मौला अज याद आयो तमें जॾहिं तो मूंखे पैदा कयो हो न जन्नत में पोइ मुंहिंजी अख पटी साह जो मुंहिंजे बदन में पियो अख खोलियम त पहिरीं नज़र अर्श जी पेशानी ते पई उते लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो कलमो अर्श जे मथां लिखियल ॾिठो हुयो अॼु मूं सोचियो त इहो माण्हू को आम न आहे जंहिंजो नालो रब पंहिंजे नाले सां गॾु अर्श ते उन जे करे अर्ज़ कयो मौला इन पाक नाले जे सदके इन पाक कलमे जे सदके मूंखे माफ़ी ॾे रब फरमायो आदम जे पहिरीं ॾींहुं इहो वसीलो वठी आ त 300 साल रोइणो न पवई आ पहिरें ॾींहुं माफ़ी पई छॾी सुभान अल्लाह मदीने वाले मीर जो नालो रब पंहिंजे नाले सां गॾु अर्श अज़ीम ते लिखायो मुस्तफ़ा जो नालो बि फैज़ वारो इस्म बि फैज़ वारो जिस्म बि फैज़ वारो तो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम या हबीब अल्लाह बसा सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह सल्लम अलैहि या हबीब किताब जो नालो सुबुल हुदा वर रशाद जो किताब इंताउल अस्मा जो किताब सीरत हलबिया इन्होंने टिनी किताबन में रिवायत आई आ हजरत मैसरा रज़ी अल्लाह तआला नो चवे हिकड़े ॾींहुं मदीने वारो मीर वेठो हुयो साहबी चौधारी बैठा हुआ ये पियो लगे दिए सितारन के विच में छोटी जो चंड चिमकंदड़ हुजे महफिल हसीन तुंहिंजी तुंहिंजा हसीन मायरा महफिल हसीन तुंहिंजी हित मीर पीर के नाणे बिना ठिकाना महफिल हसीन तुंहिंजी जहिड़ो नबी सोणो तेरी दिल पर नबी जी महफिल सोणी हजरत मैसरा जो चवे त असां बि चौधारी फिरिया वेठा हुया हुजूर पंहिंजे रमज़ में हुया मूं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो ख़्याल आयो आहे सोना इजाज़त ॾियो पुछां साईं फरमायो पुछ छाछो पुछण चाहीं कुल या रसूल अल्लाह मता कुंत नबिया या रसूल अल्लाह मूंखे ॿुधायो त अल्लाह तव्हांखे कॾहिं नबूवत ॾिनी तव्हां कॾहिं खां वठी नबी आहियो तव्हांजी नबूवत जो आगाज़ कॾहिं थियो तव्हांजी नबूवत जी शुरूआत कॾहिं थी साईं फरमायो लमा ख़लक़ अल्लाहुल अर्द
वस्तवा इला समाए। ए मैसरा जिन्हें अल्लाह ज़मीनों खलकियों, जिन्हें आसमान पैदा किया, फसव्वाहुन्न सबा समावात, अल्लाह ताला 7 आसमान पैदा किया। व खलकल अर्श, अल्लाह ताला अर्श के पैदा कयो। वस्तवा इला समाए व खलकल अर्श कतब अला साकिल अर्श मुहम्मदुर रसूलुल्लाह। अञा भी आओ न ठारियो हलो मेरा वारा दिल खोले तो सुभान अल्लाह। साईं फरमाइंदा जॾहिं अल्लाह 7 ज़मीनूं पैदा कयूं, 7 आसमान पैदा कया, जॾहिं पंहिंजो अर्श पैदा कयईं, उन अर्श जे मथां लिखरायईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। وخلق الله تعالى الجنة التي أسكنها آدم। वो अल्लाह ताला जन्नत के ठायो, जन्नत के पैदा कयो, उन्हें जन्नत में आदम के ऐं बीबी हवा के रहायईं। फकतब इस्मी अलल औराती, अल्लाह ताला जन्नत जे वणन जे पन्न पन्न ते मोहम्मद जो नालो लिखायो। अल्लाह ताला वल अबवाब वल इबाब, जन्नत जे दरवाज़न ते मुंहिंजो नालो लिखायईं, जन्नत जे कुपन ते मुंहिंजो नालो लिखायईं। वल खियाम, ऐं जन्नत जे ख़ैमन ते रब मुंहिंजो नालो लिखायो। अर्श ते मुंहिंजो नालो, फर्श ते मुंहिंजो नालो, जन्नत जे वणन जे पन्न पन्न ते मुंहिंजो नालो, दरण ते मुंहिंजो नालो, जन्नत जे हूरन जे पेशानियुनि ते रब मुंहिंजो नालो लिखायो। जन्नत जे हूरन जे अखियुनि जे माणिकयुनि में रब पंहिंजे नाले सां गॾु मूं मोहम्मद जो नालो लिखायो। ए मैसरा व आदम बैन रूह वल जसद, आदम जो अञा रूह ऐं जिस्म मस ठहिया हुया, मां उन वक़्त बि अल्लाह जो नबी हुयुसि। मोहम्मद जिसका चर्चा है जमीनों आसमानों में, मोहम्मद वो मोहम्मद जिसका जलवा है जानों में। बागी जे बाग में मोहम्मद मीर जो नालो, खतीब जे खुतबे में मुझे नबी जो नालो, जन्नत में मुस्तफा जो नालो, हर जाए ते जिते जिते खुदा जो नालो, उते मदीने वारे मीर जो रब नालो लिखाए चलो। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका हबीब। कुरान जे पारन में, आसमान जे तारन में, गॾु रब जे ज़िक्र सां ज़िक्र, महबूब मोहम्मद आ मुंहिंजे दिलड़ीअ जो दिलबर, महबूब मोहम्मद रात जो प्री पे कर, महबूब मोहम्मद जिनके हथ के खुदा ताला हथ पंहिंजो सॼो आहे, खुद पाण चयो परवर महबूब मोहम्मद।
खुद पाण चयो परवे महबूब मोहम्मद सुभान अल्लाह उन सुने नबी के रब एडो तमान ऐं मर्तबो ॾिनो ऊंचो ऐं आला दर्जो ॾिनो जो सवा लख नबी धरती ते आया हर नबी मिठे मोहम्मद जी वाखाण कंदो वियो दुनिया में हर नबी पंहिंजी उम्मत के ॿुधायो त आख़िर ज़माने में मोहम्मद मुस्तफ़ा अचण वारो आहे हजरत आदम पियो चवे ओ पुत्र शीस आख़िर ज़मान भी मोहम्मद अचण वारो आहे उन जो ज़िक्र ज़रूर कजां हजरत शीस पंहिंजे पुटनि खे पियो चए बच्चा मोहम्मद मीर अचण वारो आहे उन जो अदब कजो एतिराम हजरत इब्राहिम दुआ पियो घुरे मौला हाणे त मोहम्मद खे आणे हजरत मूसा पियो चवे मौला मूंखे नबी न बणाई आहे मोहम्मद जो उम्मती बणाई आहे हजरत ईसा पियो चवे जे मुंहिंजे दौर में मोहम्मद मुस्तफ़ा अची वियो त मां उन जूं जुतियूं ठाहे रखंदुसि उन जूं जुतियूं खणी पंहिंजे सीने सां लॻाईंदुसि हर नबी वाखाण पे कई हर नबी इंतजार पे कयो पर वल्लू महर वारा उहो नबी त तुंहिंजे मुंहिंजे भाग में रब मिलायो मूसा पियो चवे त आओ जे मां नबी न हुजां मोहम्मद जो उम्मती हुजां तो त दुआ बि कोन घुरी तो त अर्ज़ इल्तिजा बि कोन कई मुफ़्त में रब तोखे मोहम्मद मुस्तफ़ा जो उम्मती बणायो आहे ॿुधाए मदीने वारे जो तो ते थोरो आहे या न आहे ऐसा वो नबी 12 रबीउल अव्वल ते आयो ही दिलपर नबी जे मीलाद जो महीनो आ तशरीफ आवरी जो महीनो आ इश्क वारन जे लाइ ही महीनो सब खां वॾी ख़ुशीअ जो महीनो पुट दुनिया में हज़ार खुशियों मिलंदी थी पुट जमंदो खुशी कंदे इम्तिहान में पास थी खुशी कंदे तोखे घर मिले तोखे नौकरी मिले शादी थिए खुशी कंदे खीर मिलन पुट मिलन खुशियूं कंदे पर खुदा जो कसम जेतिरियूं बि खुशियूं मिलन थियूं सब मदीने वारे मीर जे सदके असल खुशी तो मदीने वारे साईं जे अचण जी आहे न ॿियूं जेके बि ख़ुशियूं मिलियूं आहिनि मिलन थियूं अञा बि मिलंदई हींअर घणी महांगाई आहे न सुभाणे अलाह नथी निकिरे सुभाणे अलाह जो महांगी थी वई आहे हींअर घणी महांगाई आहे पर सुभाणे वरी सुख रसायूं खुशहालियूं बि ईंदियूं तो साईं फरमाईंदा इन्नमा अना क़ासिमुन वल्लाहु योती अल्लाह ॾींदो आहे मां मोहम्मद वंडींदो आहियां वंडण वारो त सोणो नबी वेठो आहे न वंडे थो न पियो जे अॼु तंगी आहे त सुभाणे वंडड़ो मिलंदो कुशादगी बि थींदी दुनिया में अञा बि तोखे ख़ुशियूं मिलंदियूं पर जे ख़ुशियूं मिलन थियूं सभु मदीने वारे साईं जे सदके हुजूर जे अचण जी खुशी त सभिनी खुशियुनि खां वॾी खुशी आहे मुसलमान ईद मल्हाईंदा आहिनि ईद उल फित्र मुसलमान ईद मल्हाईंदा आहिनि ईद उल अज़हा 15 शाबान जी शब बरात लैलतुल क़द्र 27 रमज़ान ये ॾींहं पर ईदुनि जा बरातूं ईदुनि जा मल्हाईंदा आहियो पर इहे ईदूं मिलियूं बि मदीने वारे साईं जे सदके क़ुरान मिलियो महबूब जे सदके ईद उल फित्र मिली ईद उल अज़हा मिली मुस्तफ़ा करीम जे सदके क़ुरान मिलियो पर रब रहमान मिलियो बि मदीने वारे मीर जे सदके उन नबी जे अचण जी खुशी आहे या न आहे या न आहे जेके खुशी आहे वो चवे आयो रब जो हबीब उपकार थी वया मिलियो खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया
खुलिया उम्मत जा अम्मा आमिना जो घर सारे मक्के जो शहर अम्मा आमिना जो घर सारे मक्के जो शहर दरियूं दीवारूं दर जादे कादे कर नजर आयो तन्ने जो तबीब महकार थी वया खुलिया वलू मरवरन जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा नसीब खुलिया असांजा नसीब बेड़ा आयो रब जो हबीब पुकार थी वया अम्मा हलीमा जो भाग अम्मा हलीमा जो भाग आई मक्के वारे लाग पोती महबूबणे माग लातई सीने सस भाग खई लालनो लबीब चमकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया महरन जा नसीब खुलिया सुन्नियुन जा नसीब बेड़ा खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया आयो रब जो हबीब उपकार थी वया थियो नूर जो ज़हूर अम्मा ॾिठो कोन सूर अम्मा हलीम अम्मा आमिना साइण थी फरमाए त जॾहिं मुंहिंजो मोहम्मद मीर मुंहिंजे पेट में आयो जीअं हमल वारियुनि औरतुनि खे करार थींदी आहे उल्टियूं ईंदियूं आहिनि तकलीफ़ महसूस कंदियूं आहिनि पर मूंखे का तकलीफ़ न थी अरब जी मके जी पथरेली ज़मीन हेठि मथायूं पहाड़ियूं मां जो हलां त ज़मीन सिधी हमवार पड़जी वञे जीअं मोहम्मद जी अमर जे पेरनि खे का तकलीफ़ न पत्थर ते पैर रखां त पत्थर मखण वांगुरु नरम थी वञे जीअं मोहम्मद जी अमर जे पेर खे तकलीफ़ सुभान अल्लाह अम्मा साईं फरमाए जॾहिं मुंहिंजो महबूब आयो त उन ॼम वारी राति जीअं औरतुनि खे सूर थींदा आहिनि मूंखे सूर न थियो तकलीफ़ न थी पर मुंहिंजे वजूद मां नूर निकितो नूर जा चिमकार थी विया मक्के जो शहर चिमकी वियो दर दीवारूं चिमकी वियूं अम्मा फरमाए थी मुल्क शाम जूं माड़ियूं बद अखियुनि सां पई मक्के मां ॾिसां ओ थियो नूर जो ज़हूर अम्मा ॾिठो कोन सूर थिया दर्द कुलई दूर ख़ुशूं कयूं हर हूर चयो हर कंहिं ग़रीब तकरार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जेके रब ज़बान ॾिनी आहे उहो बि गॾिजी चवे खुलिया उम्मत जा बेड़ा पार थी वया आयो रब जो हबीब पुकार थी वया आयो रब जो पुकार थी वया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया कई करबला ईद अल्लाह मिली सात सईद रब हमीद मजीद बिनी नेमत जी नवीद थिया बहर गरीब बहार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार रब जो हबीब पुकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया पूरी दुनिया में जेतिरा बि मंदर हुया उन्हनि में बुत रखियल हुया जिनखे हिंदू पूजींदा काफ़र पूजींदा उहे बुत उंधे ज़मीनुनि ते हेठि किरी पिया पूजारी परेशान थी पुछण लॻा हे असांजा महबूदो असीं त तव्हांखे
सजदो कंदा आहियूं अज तव्हां कीअं सजदे में किरी पिया आहियो अज तव्हां छो सिर निराल ज़मीनुनि ते रखिया आहिनि उहे बुत ॻाल्हाए चवण लॻा ए पुजारियो अज मके में मोहम्मद मीर आयो आहे जेको बुत फोड़ींदो अल्लाह जे तौहीद जा सबक सेखारींदो यमन के मुल्क में आमिर नाले हिकिड़ो पुजारी आ मुंहिंजा दोस्त पंहिंजे बुत खाने में वेठो आ बुतनि खे पूजे वेठो उन्हनि खे पायूं बदियूं पोचो विचीअ में पायूं पंहिंजे बुतनि जूं वेनतियूं पियो करे बुतनि जे अॻियां न्याज़ निवड़त पियो करे जेॾी महिल मीलाद जी घड़ी आई 12 रबीउल अव्वल जो सुबह बारी रबीउल अव्वल सूमर जो सोनो वार हुयो आमिर ॾिठो त बुत सभु सजदे में ऊंधे मोकिरी पिया उन मंदर में जेको वॾो वॾो बुत हुयो उन खे आमिर चवण लॻो ए मुंहिंजा महबूद ए मुंहिंजा ख़ुदा ए मुंहिंजा इलाह असीं त तव्हां खे पूजींदा आहियूं अॼु तव्हां छो सजदे में किरी आहियो उन बुत ॻाल्हायो ए आमिर अॼु मके में दिल पर मोहम्मद आयो असां रब जे ज़ात जा शुक्राने जा नफ़िल था अदा कयूं जो दिल पर लजपाल मोहम्मद करीम आमिर पुछो तुंहिंजो नालो छा आहे बुत ॻाल्हायो हुनजो नालो मोहम्मद आहे ज़ात जो हाशमी कुरैशी आहे शहर मक्को आहे विलादत मके में आहे हिजरत मदीने ॾे कंदो उन्हें बुत बखान कई आमिर घर मोटी आयो उन्हें आमिर जी थी हुई जेका पेरन का मंदी हुई बाहुन का रूंदी हुई उहा न्याणी हुई जेका अपाहज हुई हलण घुमण का आजिज़ हुई डिघरी जा डिघरी खट ते पई हूंदी हुई जेॾी महिल आमिर पंहिंजे घर में अची इहा बुतनि वारी ॻाल्हि कई आहे उहा न्याणी बि ॿुधण लॻी उहा न्याणी पुछे थी त बाबा बुतनि छा पे चयो जे पुट बुत पिया चवनि त मके में मोहम्मद आयो अल्लाह जो हबीब आखिरी रसूल रब जो प्यारो लाडलो दादलो ये बुतनि ॻाल्हियूं पे कयूं ॿी त ॻाल्हि ॿुधाए हलियो वियो उहा न्याणी राति थी पंहिंजे घर में उहा डिघरी वांगुरु जेका खटोले ते पई हुई उहा चवे थी हे मुंहिंजा मौला हे मुंहिंजा रब करीम जे मोहम्मद तुंहिंजो सचो नबी आहे जेकॾहिं मोहम्मद वाकई में तुंहिंजो सचो रसूल आहे त उन मोहम्मद जी मेड़ थी उन मोहम्मद जे सदके मूं न्याणी निमाणी जी दवा उनका मालिक उन्हें मोहम्मद करीम के सदके मुझा मौला मां पेरन का मंडी आया बाहुन का रूंडी आया हलड़ का आजिज़ जिस्म के कोड़ की बीमारी लगला ए मुझा मौला अजुआ न्याणी निमाणी तो फिर रास्तों से विथा मोहम्मद करीम जो मुझा मौला तुझे दरे बदाया वठी मेरे मोहम्मद आई आया ओ मुझा मालिक तुझे दरे बदाया वठी मेरे मोहम्मद आई आया न्याणी रोए भी पई रब की अर्ज़ भी करे पई रोंदे रोंदे आजी कंदे कंदे अख लगी वई निंड अची वई जिन महिल निंड मां उथिया त न्याणी जूं बाहूं बि सलामत पेर बि सलामत हथ बि सलामत जिस्म बि चङो भलो अॼु न्याणी अंगण ते डोड़ू पाए हलण लॻी पूछे सो तो न्याणी तो किथों दवा वरती केड़ो तबीब मिलियो
मिली केड़े हकीम जो नुस्खो मिली न्याणी रोई चदी बाबा उन्हें मोहम्मद ने दीवा खान को रात बुझाई हुई उन्हें मोहम्मद मुस्तफा जो वसीलो वठी दुआ घुरे में रब मुखे सेहत तंदुरुस्ती ॾेई छॾी सुभान अल्लाह ओ मिठाई तन्या मुस्तफा दे न कलमो पढ़ियो आ न दीदार कयो आ न ज़ियारत कई आ पर पुट किथे मक्को किथे यमन उते उन्हें सां मदीने वारे जे सदके मेहरबानी थी वई तू असां दा हुई मुस्तफा जा जेड़ा तेड़ा यू कतला यू गुनाहगार यू बरायो मुस्तफा कलमो मुस्तफा जो पढ़ियो ओ मिठा जे तू मुस्तफा जो वसीलो वठी दर्द दी दौड़ दे तुझी दुआ रब रद न कर ओ रहम भरिया सही रोज़े भनी की हेडी जुदाई आया के बणी खुशहाल कयो मंझ ख़ाब खणी यो मानी भजिया जो पार मिठा अछाल मंजा आधार मिठा गया जिस जी उछगार मिठा जाल मजा जो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम या हबीब अल्लाह जे पर पुठ आमिर जी न्याणी सां हेॾो करम थी वियो असां सां करम थींदो या न थींदो वॾेरे जे पुठियां ड्रोड़ी सरदारनि जे पुठियां ड्रोड़ी ऑफिसरनि जे पोयां ड्रोड़ी केॾी महिल घर जी कुंडड़ी में वेही मुंहुं मदीने ॾे करे चयो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह सिक मजा सीने जे दर्द सोग मजा दाण खुदा जो कसम उन ई घड़ी तुंहिंजी दाण भरना दुनिया जा यार कूड़ा थई दुनिया जा यार बेवफा थई दुनिया जा यार मतलब जा पुजारी थई ये वफादार है तो मदीने वारो ताजदार जिते अबो कम नहीं दो जिते अम्मा कम नहीं दी जिते मिट मारूड़ा कम नहीं दा उते मदीने वारो साईं कम उन्हें महबूब सा दिल लाए जे या न उन्हें नबी दी फरमा बरदारी कजे या न प्रिय सा प्यार हुआ पक्को इकरार हुआ प्रिय सा प्यार हुआ पक्को इकरार हुआ हबीब बेमिसाल पाक मालो नंगी नंगदार हुआ अखियुनि जो ठार हुआ हबीब बेमिसाल पाक मालो हबीब बेमिसाल पाक मालो जेको जगलाए रहमत खुदाई सारो आलम जही ते फिदाई चौदह तबकने अंदर मुस्तफाई मने मोमिन संदन बादशाही नूरे खुदा बदर तुझा शमसु दुआ नंगी नंगदार चौ नंगी नंगदार यतीमन यार हबीब बेमिसाल पाक मानो प्रिय सा प्यार पक्को इकरार हबीब बेमिसाल पाक मानो अखिन जो ठार नबी सा दिल लाए दी
उन्हें नबी सा मोहब्बत रख भी खुदा जो कसम जी मदीने वाले मीर सा मोहब्बत आन उनजी दुनिया ब आबाद कब्र ब भली आखिरत ब मुच सुभान अल्लाह हिते बुगावा हुते बुगावा किनी जहानन में उन मानू जा बेड़ा पार है ने जे मदीने वाले मीर सा दिल लगी हां إن الله خلق الجنة لمن أطاعه وإن كان عبدا حبشيا کارو حبشي غلام کانو چونو جي پر جي مصطفی جو فرما بردار ته جنت جو خاطيدار جنت رب ٺاهي انهن جي لاءِ جيڪي مصطفی جي در جي غلام خلق النار لمن اساه جهنم رب انهن جي لاءِ ٺاهي जेको मुस्तफा जी नाफरमानी कंदो आ उन जे ला दोज़ख जूं पायूं रब फड़काए छॾियूं आहिनि जेके मुस्तफा जी नाफरमानी कंदा आहिनि पोइ हलू मार वारा छा थो चवी मदीने वारे साईं जो फर्मा बरदार थींदे या बेफरमान थींदे केड़ा केड़ा फर्मा बरदार थींदा अल्लाह नबी जा फर्मा बरदार थींदो सच्ची था चओ हिकड़ी फर्मा बरदारी त लाज़मी कयो सुनो नबी फरमाए तो अकीम सलात नमाज कायम कयो नमाज मुसलमान ऐं काफिर जे विच में फर्क नमाज जो हे माड़े चो आहे मुसलमान हे मेघवार आहे मुसलमान हे हिंदू आहे मुसलमान फर्क केड़ी शे जो आ ॻाल्हायो फर्क केड़ी शे जो आ साईं फरमाईंदा मन तरक सलात वाहिदतन मुतअम्मिदन फक़द कफर जे हिकड़ी नमाज जानी वाणी छदी वो कुफ्र जी खत में वनी किरियो तो जेके मदीने वाले साईं जा आशिक आयो न उहे चओ त इंशाअल्लाह नमाज पढ़बी ऐं जेके मुंहिंजे मुर्शिद पीर दस्तगीर बगदाद वारे जा मुरीद आयो अदड़ो त मुंहिंजे घणो दस्तगीर जा सच्चा मुरीद आयो या नाम गणिया हिकड़ा हिन नाले गणिया फकीर नाले गणिया मुरीद कुट्टी खाए त मजनू ॿिया वरी हिन सिर ॾियण वारा सची सची ॿुधाइजो ओलू मार वारा कुट्टी खाए कायो या सिर ॾियण वारा मुझो पीर दस्तगीर तो फरमाए किताब साईं जो अल फतहुर रब्बानी उन में मुझे दस्तगीर मुर्शिद कामिल फरमायो मुझो मुरीद कदे नमाज न छडींदो दस्तगीर जो मुरीद नमाज न छडींदो एकड़ा है शैतान जा मुरीद ॿिया है दस्तगीर जा मुरीद शैतान जा मुरीद नमाज न पढ़ंदा दस्तगीर जा मुरीद नमाज पढ़ंदा हाणे इंसाफ तू कर त कंहिंजो मुरीद थींदे शैतान जो या दस्तगीर जो सच्चा मुरीद पोइ 5 वक्त नमाज पढ़ो मस्जिद खे आबाद कयो जंहिं ॻोठ जी जंहिं पाड़े जी मस्जिद आबाद आहे इहो पाड़ो आबाद खुदा 5 वक्त नमाज खम्स सलातिन इफ्तरदहुन अल्लाह अलल इबाद 5 नमाज़ूं अल्लाह पंहिंजे बांदनि ते फर्ज़ करे छॾियूं आहिनि मन अदाहुन लिवक्तिहिन व अतम रुकूअहुन व खुशूअहुन व खुदूअहुन जेको 5 नमाज़ूं टाइमनि सां पढ़े सारे संभाले खुशू खुजू न्याज़ निमड़त सां नमाज पढ़े उन जे लाइ क़यामत जे ॾियारे उथंदो त उन खे जन्नत जो चिठो उन जे हथ में बेश्त जो चिठो हथ में हूंदुसि मदीने वारो साईं फरमाए थो मूं मुहम्मद सां गॾिजी जन्नत ॾे हलंदुसि पर जे नमाज़ जाणी वाणी छॾे ॾिनी उनखे दोज़ख जो चिठो मिलंदो फिरौन कारून हामान ऐं उपई बिन खलफ जहिड़नि उमिया बिन खलफ जहिड़नि कटनि काफ़रनि सां गॾु दोज़ख ॾे वेंदो बेनमाज़ी हूंदो दोज़ख जो ॿारनि ऐं नमाज़ी हूंदो मदीने वारे साईं सां गॾु जन्नतुल फिरदौस में सुभान अल्लाह बेड़ो बुढ़ड़ीअ जो जान बहतो तारो मुर्दो चेरो करे तो उठा
आयो एड़ो कामिल तो कुतबे रब्बानी करे असां ते नजर का नूरानी गौसे आजम ओ मुर्शिद जिलानी गौसे आजम मुर्शिद जिलानी करे असां ते नजर का नूरानी सिलसिलन में तुझो फैज़ जारी बंद तो वठे ख़ल्क़ सारी अहिड़ो कामिल तूं कुतबे रब्बानी करे असां ते नज़र का नूरानी गौसे आज़म मुर्शिद जिलानी करे असां ते नज़र का नूरानी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव जी तकलीफ़ पिया मुंहिंजे पीर दस्तगीर पूरी ज़िंदगी मुबारक कॾहिं बि बेनमाज़ी जी जनाज़े नमाज़ न पढ़ी बेनमाज़ी जी जनाज़े जी नमाज़ पीरनि जे पीर दस्तगीर कॾहिं न पढ़ी हा पोइ तूं मुरीद कहिड़ो आहीं जे मुर्शिद अचे तुंहिंजो जनाज़ो रुले पियो मुर्शिद जनाज़ो न पढ़ंदो जे सचो मुरीद आहीं त 5 वक़्त नमाज़ पढ़ जे मदीने वारे सां इश्क थई त नमाज़ पढ़ जे करबला जे शहीदनि जो इश्क उल्फत थई इमाम हुसैन तलवारुनि तीरनि नेज़नि भालनि जे विच में बि नमाज़ न छॾी नमाज़ पढ़ी ॾेखारी इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार आहे कैदी आहे ज़ंजीरनि में क़ैद आहे पर नमाज़ जो वक़्तु अचे थो त सज्जाद ज़ैनुल आबिदीन नमाज़ न छॾी बीबी ज़ैनब नमाज़ न छॾी मुंहिंजे नबी जे घराणे नमाज़ न छॾी मुंहिंजे नबी जे आल बैतनि असहाबनि नमाज़ न छॾी त नमाज़ छॾण काफ़रनि जो कमु आहे नमाज़ पढ़ण मुस्तफा जे आशिक़नि जो अबू अमर जेरा थियव उन्हनि जी ख़िदमत कयो पीउ मां जी नाफ़रमानी न कयो नेक थियो सालिह थियो सच ॻाल्हायो कूड़ न ॻाल्हायो ख़यानत न कयो चोरी न कयो ज़िना न कयो शराब न पियो बेदीनी बेहयाई जा कम न कयो सोणे नबी जे दर जा सच्चा ग़ुलाम बणिजी वञो हिते बि वाह हुते बि वाह हिकिड़ी दावत ॾियांव थो सुभाणे जुमो नमाज़ करमाबाद में गॾिजी पढ़ंदासीं चो इंशाअल्लाह अल्लाह तौफीक ॾे मातली आख़िरी टेड़ो आहे सिंध जो उतो पंधड़ो करे तव्हांजी मोहबत में आयो आहियां सुभाणे इंशाअल्लाह जुमो नमाज़ गॾिजी पढ़ंदासीं मदीने वारे साईं जे मोहबत जूं ॻाल्हियूं बि ॿुधंदासीं अल्लाह करीम असांखे अमल जी तौफीक